वेलकम बैक नाज़रीन। हाणे हिकिड़े अहम मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं त अॼुकल्ह सोशल मीडिया ते पेरेंट्स जो हिकिड़ो सख़्तु रिएक्शन अची रहियो आहे ऐं उहो रिएक्शन आहे जेको सिंध सरकार ऐं ख़ासि करे तालीम खाते स्कूल जे टाइमिंग्स में बात करे छॾी आहे। जेके नयूं टाइमिंग्स हिन वक़्त ताईं साम्हूं आयूं आहिनि, ऑगस्ट 6 खां वठी करे अक्टूबर 31 ताईं जेके सिंगल शिफ्ट प्राइमरी स्कूल्स आहिनि, सो मंडे खां थर्सडे ताईं 8 खां 2:30 वॻे हुननि जी टाइमिंग रखी वई आहे, फ्राइडे ते 8 खां 1 वॻे। सो ही पहिरियों टाइमिंग 8 खां 1:30 वॻे हुई, पर हाणे जेके वीडियो साम्हूं अचनि था हुन में हिकिड़ो सख़्तु रिएक्शन पेरेंट्स जो बि अचे थो। टीचर्स बि मजबूर थी विया आहिनि त हू पेरेंट्स जे रिएक्शन्स खे रिकॉर्ड कनि ऐं ॿार 2:30 वॻे ताईं क्लासरूम्स में सुतल नज़र अचनि था, निंड पइजी वञनि था, वरी टीचर्स उहे बि रिकॉर्ड करे शयूं सोशल मीडिया ते अपलोड करे छॾनि था। इमदाद साहब गॾु आहिनि। असां तालीम खाते सां बि इन बाबति पंहिंजो उन्हनि खे रीच आउट कयोसीं, तालीम खाते खां पुछियोसीं त तव्हां मां कोई असांखे ऑफिशियल जॉइन करे ऐं ॻाल्हि ॿुधाए त ही छा मामिलो आहे ऐं छो एतिरो सख़्तु रिएक्शन अचे पियो। सो तालीम खाते जवाबु इहो ॾिनो आहे नाज़रीन त ही सिंध हुकूमत जो फ़ैसिलो आहे ऐं छो त हू हिकिड़ी सब ऑर्डिनेट डिपार्टमेंट आहे ऐं हू उन्हनि जे अंडर अचनि था CM हाउस जे, त हू नथा ॻाल्हाए सघनि इन ते ऐं दे आर नॉट दी रेलिवेंट पीपल टू कॉमेंट ऑन दिस। बहरहाल हलूं था इमदाद साहब। इमदाद साहब, तव्हांजो छा एनालिसिस आहे? ॿार निंड पइजी वञनि था ऐं टाइम वधाइण सां एतिरो सख़्तु रिएक्शन नज़र अचे पियो सोशल मीडिया ते। टीचर्स पंहिंजे जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जा वीडियोस ठाहे करे अपलोड कनि थियूं त हू निंड पइजी वञनि था, वरी ॿिए पासे किथे पेरेंट्स अची करे टीचर्स सां थोरी सख़्तु ग़लामी कनि था त भई असांजे ॿारनि खे जल्दी मोकिलियो। तव्हांजो छा चवणु आहे? ॾिसो लैला, हाणे हिन में कुझु शयूं, कुझु एलिमेंट अहिड़ा आहिनि जेके अजाया जेका असां वटि रूबरू सोशल मीडिया ते का बि शइ रखे छॾियो ई वावेला थी थिए ऐं माण्हू सोशल मीडिया ते वधि में वधि ख़ूब हासिल करण लाइ क़िस्म प्रोपेगेंडा जो हिसो थींदा आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हीउ कोई एॾो घणो टाइम कोन्हे, 6.5 कलाक टाइम आहे। मूं ॾिठो पिए त दुनिया में किथे 8 कलाक टाइम आहे, किथे 7 कलाक टाइम आहे दुनिया जे वॾनि वॾनि मुल्कनि में। अच्छा, हाणे मौसम जो फ़र्क़ु ज़रूरु आहे असां वटि जेकॾहिं गर्मी जो मौसम आहे त उन टाइम खे थोरो तरीक़े सां मैनेज करणु घुरिजे, बजाए इहो जेकॾहिं 8 खां 2 जा हेठि खणी अचिजे ऐं पोइ जेको आहे 2 बजे खां अॻु में आणिजे, ठीकु आहे। हाणे जेसिताईं निंड जो तालुक़ु आहे त निंड जेका आहे, जेको आहे बोर जेको तालीमी सिस्टम आहे उनजे करे ॿार निंड कंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं इंट्रस्टिंग उनखे कयो ऐं प्लस में ॿार गर्मी न वालदेन, ॾिसो वालदेन हाणे उहो मूंखे सम्झ में नथो अचे त वालदेन जेके आहिनि उहे हा, एतिरो ज़रूरु आहे जेकॾहिं स्कूलनि में गर्मी आहे त पोइ ज़ाहिर आहे वालदेन जी परेशानी जाइज़ आहे। स्कूलनि में जेकॾहिं पखा कोन्हनि, बिजली कोन्हे त वालदेन जी इहा जाइज़ आहे। इन जो बंदोबस्तु हुकूमत खे करणु घुरिजे। स्कूलनि में सोलर सिस्टम हुजे, स्कूलनि में घटि अहिड़ो टेम्परेचर एतिरो हुजे कमरनि जे अंदरि जिते ॿार वेही सघनि। हिकिड़ो मामिलो इहो ज़रूरु आहे त हुते गर्मी शदीद हूंदी आहे ऐं असांजा कंक्रीट जा स्कूल आहिनि, स्कूलनि में वण कोन्हनि ऐं स्कूलनि में जेको ॿी शइ जेका आहे जंहिंजे करे ॿार बोर था थियनि, फिज़िकल एक्टिविटी कोन्हे। शिकायत आई पए ऐं पेरेंट्स खे मूं चवंदे ॿुधो त असांजूं छोकिरियूं अकेलियूं थियूं अचनि त इन्हनि खे जल्दी तव्हां फारिग कयो, जल्दी मोकिलियो, इहे बि कंप्लेन साम्हूं अचे थो। त ही रिएक्शन अजायो आहे या तव्हां सम्झो पिया त का सीरियसनेस मौजूदु आहे? अच्छा, अकेलियूं जेकॾहिं 12 बजे वेंदियूं त बि अकेलियूं वेंदियूं, 2:30 बजे वेंदियूं त बि अकेली वेंदियूं। इन जो छा मतिलबु सबबु मूंखे सम्झ में नथी अचे। राति कोन्हे, स्पेशली ॻोठनि में स्कूल्स आहिनि त मंझंदि जो टाइम, इहो टाइम सफ़ा ख़ामोशी वारो ऐं सुनसान थी वेंदो आहे अक्सर करे उते। असां वटि जेका गर्मी आहे न, जेका पए थी असां वटि गरम इलाइक़नि में, 12 बजे खां पोइ जेको आहे उहो गर्मी 12 बजे खां वेंदे 3 बजे 3:30 बजे ताईं, 3 बजे खां पोइ गर्मी पोइ हिते हटंदी आहे। त इहो मुसलसल 12 बजे खां वेंदे 2:30 बजे ताईं इहो सुनसान हूंदो आहे। अगेन पोइ हुन में वालदेन खे पंहिंजो बंदोबस्तु रखणु घुरिजे ॿारनि लाइ। हाणे जेकॾहिं 12 बजे, अच्छा जेकॾहिं फ़र्ज़ु कयो 2:30 बजे न आहे, 1:30 बजे आहे त 1:30 बजे रोड सुनसान कोन हूंदा या पाड़ा सुनसान कोन हूंदा। ज़ाहिर इहो हिकिड़ो आहे। पर हाणे इशू जेको आहे न, इहो जेको मूंखे नथो लॻे त वालदेन जी हिन मामले ते किराए जाइज़ आहे। हा, मैक्सिमम टाइम ॿारनि खे स्कूल में रहणु घुरिजे, पढ़णु घुरिजे, ॿारनि जी सिक्योरिटी बि हुजणु घुरिजे, हर शइ। पर असल शइ बोर सिस्टम आहे, बोर करे पियो ॿारनि खे, या कि एक्टिविटीज़ न आहिनि, ख़ासि करे जेके स्कूल्स ॻोठनि में आहिनि उते त बिल्कुलु बि कोन आहिनि। जी बिल्कुलु कोन्हे। ब्लैक बोर्ड आहे, उनजे मथां बसि टीचर चाक सां 2 टे लीका थो कढी छॾे ऐं ॿारनि खे किताबनि ते चए थो, स्लेट ते चए थो तव्हां पढ़ो, या कॉपी आहे अॼुकल्ह स्लेट जी जॻह ते, त तव्हां हिन ते पढ़ंदा रहो बसि। असल शइ इहा आहे त उन्हनि जेको स्कूल आहे, उन्हनि स्कूलनि में जेतिरो टाइम तालीम जो आहे ओतिरो टाइम ई ॿारनि खे एंटरटेनमेंट जे ज़रिए तालीम ॾियण जो बि दुनिया जहान में आहे। ॿारनि खे कुझु सेखारिजे, ॿारनि खे मज़े सां आराम सां त रही सघनि। बिल्कुलु, ॿारनि खे को पंहिंजो हुते वेही कार्टून जे ज़रिए तालीम ॾियारिजे जेके नंढा ॿार आहिनि।
साइंटिफिक तालीम ॾियण लाइ तव्हां हुते कंप्यूटर जो इस्तेमालु कयो त ॿारनि लाइ एक्टिविटी थी वेंदी, त ॿारनि खे कोई इशू कोन थींदो। हिकिड़ो इशू ज़रूरु आहे सिंध में ज़ारा, जंहिंजे करे मूंखे बि परेशानी थींदी आहे त ॿार जेके एॾी गर्मी में कीअं रहंदा। कंक्रीट जा जेके स्कूल ठहियल आहिनि, स्कूल असांजा जेके नवां ठहियल आहिनि उहे स्कूल जेको आहे उहो असांजे मौसम जे मुताबिक़ कोन्हनि। हा, पुराणे ज़माने में जेको अंग्रेज़ी स्कूल ठाहे वियो असां वटि, उहे थुलियुनि सिरुनि वारा स्कूल हूंदा हुया ऐं उहे थोरो गर्मी एब्ज़ॉर्ब कंदा हुया। हाणे त इहो आहे त 4-5-6 इंच जी भित आहे, उहा बि सीमेंटेड भित आहे। हाणे उन में त गर्मी उहो तपी तंदूर थी वञे, त हाणे उन्हनि में ॿारनि जो रहणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं ॿियो वण कोन्हनि, ॾाढो ज़बरदस्त कमु पियो हले। सरदार शाह साहिब जी वज़ारत जेका बहितरीनु कमु पई करे, जेके स्कूलनि जी बहाली वारो आहे। पर जेतिरियूं तस्वीरूं तालीम खातो या सरदार शाह साहिब जी मिनिस्ट्री जेका शेयर कनि था, उन में वरी मूंखे वण घटि नज़र ईंदा आहिनि। बाबा मैक्सिमम वण हणो, या इहो वालिदैन जी बि ज़िमेदारी आहे, ॻोठाणनि जी ज़िमेदारी आहे, शहरनि जी ज़िमेदारी आहे त स्कूलनि खे बाग़ कयो। सिर्फ़ु सरकार जी ज़िमेदारी कोन्हे। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त उन टाइम ते प्रॉपर हिकिड़ो सब्जेक्ट हूंदो हो जंहिंमें ॿारनि खे बाग़बानी सेखारी वेंदी हुई। हाणे इहे समूरियूं शयूं मूंखे लॻे थो मिस थी वियूं आहिनि स्कूलनि में, कोन्हनि। रांदियूं हूंदियूं हुयूं, स्काउट्स हूंदा हुया, मुक़ाबला हूंदा हुया छोकिरनि छोकिरियुनि जे स्कूलनि में अलॻि अलॻि। सो उहो आहे ई कोन, त ॿार ज़ाहिर छा कबो। गर्मी ऐं शाम जो ॿारनि खे एंगेज करण जूं एक्टिविटीज़ हुजण घुरिजनि, त पोइ वण जेकॾहिं लॻी, हा, ताक मंझंदि जो ॿार जेके आहिनि उहे टाक मंझंदि जो उन वण जे हेठां वेही ॿारनि खे एक्टिविटी कराइजे। सो खोड़ सारा हल निकिरी सघनि था सवाइ हिन जे। उहो ज़ाहिर हुकूमत खे ऐं जेको कम्युनिटी आहे उन्हनि खे पाण कढणु घुरिजे हिन ॻाल्हि बजाए हिन जे चइजे ॿारनि खे तव्हां जल्दी मोकिलियो। 3-4 कलाक पढ़ी ॿार छा सिखंदो। वेरी ट्रू। क्वालिटी तालीम, क्वालिटी टाइम, ॿई जेको आहे उनखे सही। वॾी महिरबानी इमदाद साहब, तव्हां सां गॾु हुया। नाज़रीन ते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, ऐं पोइ ब्रेक खां वापसि अची करे हिकिड़े ॿिए अहम मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं।